ज़िले सजावल में धारियनि जी आबादकारी वधंदड़ बदमनी मंशियात खुलेआम विक्रे सिहत ऐं तालीम ॼाणपुर सहूलियतुनि ख़िलाफ़ शहरी एक्शन कमेटी ज़िले सजावल पारां मीरपुर बठोर में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुख़्तलिफ़ मसइलनि जे हल लाइ एहतिजाजी तारीख़ जो फ़ैसिलो कयो वियो। ज़िले एक्शन कमेटी जे चेयरमैन यूनुस बहान, अब्दुल गनी मल्हार, रशीद आज़ाद ऐं यूसुफ कुंभार जी अॻवानी मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि मीरपुर बठोर में एहतिजाज कंदे ज़िले अमलदारनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। इन खां अॻु प्रेस क्लब मीरपुर बठोर में प्रेस कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त ज़िले सजावल में कूड़नि डोमिसाइलनि ते धारियनि जूं भर्तियूं कयूं पियूं वञनि ऐं धारियनि जी आबादकारी लाइ माहौल जोड़ियो पियो वञे। हुननि चयो त ज़िलो सजावल बदमनी जी बाहि में ॿरी रहियो आहे। ज़िले जे हर नंढे वॾे इलाइक़े में मंशिया जो विकिरो कारोबार जी हैसियत अख़्तियार कयो आहे। हुननि चयो त बल्दियाती इदारनि में फंडनि में करप्शन सबबि तरक़ियाती कम त परे जी ॻाल्हि आहे, पर हाणे सफ़ाई सुथराई जो निज़ाम बि नाकारा लॻो पियो आहे। हुननि ऐलान कयो त शहरी एक्शन कमेटी पारां हलवाल एहतिजाजी तहरीक शुरू कई वई आहे, जंहिं सिलसिले में 11 अप्रैल ते सजावल में वॾी एहतिजाजी रैली कढी पब्लिक पार्क चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो। असां बर्मी, बंगाली, अफगानी कंहिं बि लेवल में असीं सिंध में सुजाव ज़िले में बर्दाश्त करण लाइ तयारु कोन्हे। असांखे सिंध के ख़िलाफ़ हिकिड़ी साज़िश गहरी नज़र अचे पई, हुनजे ख़िलाफ़ भरपूर एहतिजाज कंदासीं। ॿियो त सुजाव ज़िले में कूड़ा डोमिसाइल इंतिहा जो ज़्यादा ठही विया आहिनि। कुछ असां सुजाव शहरी दफ़ा कैंसिल कराया आहिनि। अञा एयर पार्टी एक्शन प्लेटफॉर्म तां असीं हिन जदोजहद कूड़ा कैंसिल कंदासीं। डीसी चवंदासीं त बाबा महिरबानी करे असांखे रिकॉर्ड चेक करायो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk